कराची में के खबर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ सिंध हुब अली झांगर जी रिपोर्ट मुताबिक़ निगरान हुकूमत जेको ऐलान कयो हो त सिंध में वसंदड़ गैर कानूनी अफ़गाननि खे अक्टूबर महीने के आख़िरी तारीख़ 31 ताईं सिंध में कढियो वियो, जंहिंजो आर्डर सिंध पुलिस के ॾिनो। अॼु जॾहिं एडिशनल IG सिंध पंहिंजे जवाननि सां गॾु जॾहिं अफ़गाननि जी बस्तीअ में पहुतो त अफ़गाननि सिंध पुलिस ते हमलो करे ॾिनो ऐं सिंध पुलिस जा जवान पाण बचाइण जे लाइ भॼण लॻा ऐं पूरी फोर्स भॼी पंहिंजूं जानियूं बचाइण में पूरी। जॾहिं त सिंध जे अंदरि अगरि कंहिं ग़रीब जे मथां को बि कूड़ो केस दाख़िल थिए या उन्हनि जे मथां को बि माण्हू केस दाख़िल कराए थो त उन ग़रीब जो पूरो ख़ानदान पुलिस खंभे खणी वञे थी। उन वक़्तु त पुलिस जो वॾो किरदारु ज़ाहिर थींदो आहे ऐं अॼु धारनि जे नाले ॾियण ऐं गिरफ़्तार करण बजाए पुलिस फोर्स भॼण में पूरी। आख़िर अॼु शो पंहिंजी सिंध धरतीअ जे मालिकनि सां पोइ एतिरो ज़ुल्म शो।